पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 44वीं वरसी बदीन में भी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। बदीन जलवारी पैलेस में पीर नूरुल्लाह कुरैशी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 44वीं वरसी जी कोठायल तक़रीब जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई, जंहिं बाद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो समेत ॿियनि शहीदनि लाइ दुआ पिणु घुरी वई। बाद में सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राओ, MP ताज मोहम्मद मल्ला, पीर नूरुल्लाह कुरैशी, पीर मोहम्मद साले कुरैशी, MP तंज़ीला कमरानी, साजिदा टालपुर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अहदेदारनि, जियालनि, MPs ऐं MNAs शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ज़िंदगी ते रोशनी विधी। मुक़ररीन जो चवणु हो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे अवाम खे शऊर ॾिनो, पाकिस्तान खे आइन ॾिनो, हुन आम माण्हू खे पंहिंजे हक़ घुरण जी हिम्मत ॾिनी ऐं जॾहिं हू पूरी इस्लामी दुनिया जे मुसलमाननि जो आइडियल बणिजी वियो त अमेरिका हिकु साज़िश तहत हिन जो अदालती क़त्ल करायो ऐं हुन खे शहीद कयो। पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु बि अवाम जी दिलियनि में ज़िंदा आहे। तक़रीब जे इख़्तिताम ते आयल महिमाननि जे लाइ रोज़े इफ़्तार ऐं डिनर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो हो, जॾहिं त तक़रीब में ज़िले भर मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालनि ऐं जियालियुनि भरपूर शिरकत कई। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।